अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में नए सिर समाज जी अदावत जी ज़रूरत आहे। सिंध जे मुस्तक़िल रहवासियुनि खे इल्ज़ाम तराशनि खां मथां उते गॾियल लाहे अमल जोड़ण जी पिणु ज़रूरत आहे। इन समूरी सूरत हाल ते इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद लिखियो। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी व्हाट्सएप ग्रुप क़ाइमु करण जो मक़सदु सिंध में रहंदड़ मुस्तक़िल रहवासियुनि यानी उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़नि जे विच में हिकु पुल जो किरदारु अदा करण बि आहे, जेको असां जे बुनियादी कोशिशुनि जो हिसो आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े ऐं सिज वांगुरु रोशन आहे त हीउ सिंधी असां सभिनी जो वतन आहे। हिते ई रहणो आहे, हिते ई जीअणो आहे ऐं हिते ई मरणो आहे। उनखां सवाइ असांजो ॿियो को वतन नथो थी सघे। जिते माज़ी में हिक ॿिए ख़िलाफ़ु घणो कुझु चयो वियो, नफ़रतूं पखेड़ियूं वियूं ऐं वॾे पैमाने ते खूनरेज़ी थी, उते हाणे हिक ॿिए खे बर्दाश्त करणु, वेझो अचण जी ज़रूरत आहे, जेका अॻु जी भेट में हाणे वधीक महसूसु थिए थी। असांखे हिक ॿिए ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु, ख़ामियूं ॻोल्हणु ऐं इल्ज़ाम लॻाइण वारी रवश खां ॿाहिरि अचणु घुरिजे। तमामु घणो नुक़सानु थी चुको आहे। न रुॻो माली नुक़सानु थियो आहे, पर ॿिन्ही मुस्तक़िल रहवासियुनि खे रोज़गार जे फीथे खां बि लॻभॻि धार कयो वियो आहे। उन सां गॾु वॾे जानी नुक़सान खे पिणु भोॻियो आहे। केतिरा ई अहिड़ा नौजवान मारिया विया जेके असांजे वतन सिंध लाइ क़ीमती असासो साबित थी सघनि हा, पर अॼु असां उन्हनि खां महरूम आहियूं। असांजो हिकु मक़सदु इहो बि आहे त ॿिनि मुख़्तलिफ़ समाजनि खे आहिस्ते आहिस्ते हिक ॿिए सां वेझो आणे गॾियल समाज में तब्दील कयो वञे। इहो यकीनन हिकु इर्तिक़ाई अमल ज़रिए ई मुमकिन आहे, पर मौजूदा हालतूं जिन में हिन मेल मिलाप वारे ग्रुप जे बावजूदि बि हिक ॿिए जी सुञाणप ऐं वजूद ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशूं जारी आहिनि, उहो ज़ाहिर कनि थियूं त जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहियो त असां अञा केतिरनि ई ॾहाकनि ताईं पाण में टकराव जो शिकार रहंदासीं ऐं शायदि वधीक रत वहंदो। छा असांजा ईंदड़ नस्ल बि उन्हनि नफ़रतनि में पलिजंदा रहंदा? असांखे घुरिजे त हाणे इल्ज़ाम तराशनि खां ॿाहिरि निकिरी अचूं। जेको थियणो हो सो थी चुको। हाणे हिकु नए मज़बूत ऐं गॾियल समाज जी तइमीर लाइ कमु करणु घुरिजे। अहिड़ी तरह ई सिंध मज़बूत थींदी, इहो बि सम्झणु ज़रूरी आहे त को बि ॿियो सूबो असांजी मदद लाइ न ईंदो, पर हूअ असांखे इस्तेमालु करे असांजा वसीला ऐं आमदनी पाण वटि मुंतक़िल कंदो रहियो आहे। ऐं जीअं माज़ी में थींदो रहियो आहे, हिन वक़्तु असांजे वतन ते सभ खां वॾो ख़तरो इहो बयानु कयो पियो वञे त सिंध खे विरहाइण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते कराची खे सिंध खां धार करे वफ़ाक़ जे हवाले करण जूं तजवीज़ूं साम्हूं अची रहियूं आहिनि। कुझु हल्का चाहिनि था त कराची खे सिंध खां धार करे सिधी तरह वफ़ाक़ी इंतिज़ाम हेठि आंदो वञे, त जीअं मुल्क जी अहम आमदनी जे ज़रियनि ते सिधो कंट्रोल हासिलु करे सघिजे। उन मक़सद लाइ MQM जे हिकु वफ़ाक़ी वज़ीर इस्तीफ़ा पिणु ॾिनी आहे त जीअं उन मुहिम खे वधीक वज़न मिले। जेके माण्हू अहिड़ी राय रखनि था, उन्हनि खे इहो बि सोचणु घुरिजे त जेकॾहिं कराची वफ़ाक़ जे हवाले थियो त उनजा नतीजा उन्हनि लाइ बि मुख़्तलिफ़ थी सघनि था। साॻे तरह कराचीअ जे वापारी तबिके खे बि घुरिजे त अहिड़नि मुतालबनि जे इम्कानी असरनि ते संजीदगी सां ग़ौर कनि। फ़ौज जी हिन मुहिम ख़िलाफ़ सिंध हुकूमत खां बि कंहिं ख़ासि मुस्बत सहकार जी उमेदु रखणु मुनासिबु न आहे। अचो त हाणे मूं समेत सिंध जा सभु मुस्तक़िल रहवासी हिक ॿिए जे माज़ी जे ग़लतियुनि खे वॼाइण बदिरां गॾियल सहकार, राबतनि ऐं गॾियल तरक़ी लाइ अॻिते वधूं, पंहिंजे ईंदड़ नस्लनि जी भलाई बाबति सोचूं। हाणे त मुल्क खां ॿाहिरि वञण जा रस्ता बि महदूद थींदा पिया वञनि ऐं अमेरिका समेत केतिरनि ई मग़रबी मुल्कनि बि लॾपलाण बाबति सख़्तु पॉलिसियूं इख़्तियार करणु शुरू कयूं आहिनि। तंहिं करे पंहिंजे ईंदड़ नस्लनि जी बक़ा ऐं वसीतर मुफ़ाद ख़ातिर अचो त माज़ी जे इल्ज़ाम तराशनि खां ॿाहिरि निकिरी गॾिजी अॻिते वधूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।